अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मैरान न्यूज़ रुकई ता खबरन डा खबर शामिल कई पिया टनो आदम रिपोर्ट मंठार अली चांडियो जी दौड़ जो प्रेमी जोड़े टनो आदम जे कोर्ट में प्यार जो परणो करे छड़ियो। तफसील मूजिब दौड़ जो असलम वल्द मोहम्मद लाशारी पंहिंजे बिरादरी जी शाज़िया लाशारी वल्द लियाकत अली लाशारी सां प्यार जो परणो करे छड़ियो। उन मौके ते शाज़िया लाशारी जो चवण हो त मूंखे कंहिं बि अगवा या वरगलायो न आहे। मूं रास ख़ुशी सां असलम लाशारी सां शादी कई आहे। मूं पंहिंजे वालिद लियाकत लाशारी, चाचन उर्स लाशारी, निज़ाम लाशारी ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे। अगर मुंहिंजे घरवारनि मुंहिंजे मुड़ुस या उन जे माइटनि ते केस कराइनि त उनखे कूड़ी सम्झियो वञे। हिन DSP दौड़ ऐं SSP शहीद बेनज़ीर आबाद खां तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो। नालो आदि मुंहिंजो नालो साज़िया। अच्छा असलम मुंहिंजो घर वारो। मां पंहिंजी ख़ुशी सां शादी कई आहे। न मूंखे अॻुवां कयो अथसि न कुझु। मूंखे पंहिंजे मिटनि मां, पंहिंजी पीउ लियाकत मां, निज़ाम मां, पंहिंजे पीउ सदीक़ मां, इन्हनि मां मूंखे ख़तरो। तव्हांजो नालो छा आहे? मुझे असलम जी पंहिंजी ख़ासि ख़ुशी सां शादी कई अथव मूंसां। न मां अगवा कई आहे न कोई मसइलो अगवा वग़ैरह कईंदुमि। हिननि जे बैटनि मां मूंखे ख़तरो आहे। पीउ मां लियाकत मां ऐं निज़ाम मां, सदीक़ मां ऐं मुंहिंजे ॿिए पुट मां। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।